सेवण में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त अलका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण में ट्रांसपोर्टरनि किरायो न घटायो। पेट्रोल जी क़ीमतनि में घटिताई थियण बावजूद भी ट्रांसपोर्टर पंहिंजी मर्ज़ीअ जो किरायो वसूल करण लॻा। सेवण खां दादूअ ताईं किरायो 200 रुपया वसूल कयो पियो वञे। इहो किरायो तेल जे क़ीमतनि में घटिताई जे बावजूद भी ट्रांसपोर्टर दादू खां सेवण जो किरायो न घटाए रहिया आहिनि। ज़िलई इंतज़ामिया जामशोरो ऐं तालका इंतज़ामिया सेवण किरायो घटि करण में मुकमल नाकाम नज़र अची रही आहे। ट्रांसपोर्टरनि सेवण खां हैदराबाद ऐं कराची जो किरायो जेको वधायो वियो हुयो उन किराए खे घटि न करे रहिया आहिनि, जॾहिं त हुकूमत पाकिस्तान तेल जूं क़ीमतूं घटायूं आहिनि, पर पोइ बि ट्रांसपोर्टरनि किरायो न घटाए रहिया आहिनि, जंहिंजे करे मुसाफ़िर माण्हू या वरी नौकरी कंदड़ मुलाज़िम सख़्त परेशान आहिनि। ट्रांसपोर्टरनि जे ख़िलाफ़ कानूनी कदम खयो वञे ऐं सेक्रेटरी ट्रांसपोर्ट खाते सिंध खे घुर्जे त ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ कानूनी कदम खयो वञे। हुकूमत पाकिस्तान खे घुर्जे त डीज़ल ऐं पेट्रोल जे क़ीमतुनि में अञा बि घटिताई आणनि त जीअं किरायनि में कमी अची सघे ऐं अवाम खे सफ़र करण लाइ परेशान न थियणो पवे।